ट्रिबियर शाह जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में बुनियादी सहूलतुनि जी खोट ख़िलाफ़ शागिर्दनि ऐं उस्तादनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां रिसूता अब्दुल गफ़ार चांडियो जी ही रिपोर्ट। ट्रिबियर शाह जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में मौजूद आहियूं। ही स्कूल IRC में ज़िम थियण खां पोइ हिते काफ़ी कुझु सहूलतनि जी खोट आहे। उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू कहिड़ा वीचार पिया वञनि। तो इन्हनि खे असां गुज़ारिश कंदासीं त असांखे अंग्रेज़ी उस्ताद या गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ट्रिबियर शाह जो मां हितां जो इंचार्ज उस्ताद शौकत अली शेख ट्रिबियर शाह जो। हिते असांजी क्लास में ॿार घटि में घटि टे क्लास आहिनि, पहिरियों ॿियों टियों। असां ॿ उस्ताद आहियूं। उस्ताद जी बि तमामु खोट आहे, पटियाले जी बि खोट आहे, पर IRC जूं कुझु महिरबानियूं बि आहिनि जेके असांखे वर्क बुक संगे चवां कबट इलाही सारा सामान ॾिनो आहे। बाक़ी असांखे जेका ज़रूरत आहे जीअं हिन महिल संगे बिल्डिंग जी सफ़ा हालत ज़बून आहे, सफ़ा हालत विहण जहिड़ाईंदा आहियूं। पोइ कॾहिं असां शागिर्दनि खे ॿाहिरि पधर ते विहाईंदा आहियूं, कॾहिं ॾिसंदा आहियूं मजबूरी आहे, ऊन्हारो आहे, लाइट जो सोलर जो बि कोई सिस्टम न आहे। पटियाले जी बि ज़रूरत आहे। असांखे पटियाला बि साईं कोन को हिकिड़ो असांखे उस्ताद बि खपे थो ऐं बिल्डिंग बि साईं असां पाण कमु कंदा आहियूं सॼी। पटियालो खपे कमु करणु असांखे पटियालो करे ई कोन 900 जी पघार वारी दुकान जी पघार बिल्डिंग ख़तमु थियल किरण जे रान क्लास। ट्रिबियर शाह जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि मेरान TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिन स्कूल में सहूलतूं घटि आहिनि, उस्ताद जी बि खोट आहे ऐं असांखे हिते पटेवाली जी बि खोट आहे। शागिर्द पाण सफ़ाई कंदा आहिनि। शागिर्दनि इहो गवर्नमेंट खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी हिन स्कूल में पटेवालो ऐं ॿियूं सहूलतूं ॾिनियूं वञनि। कैमरामैन इमाम हुजण सां गॾु अब्दुल गफ़ार चांडियो, मेरान TV न्यूज़।